नाज़िर लाड़काऊ सेंट्रल जेल जे ॿिनि कैदियुनि जे सामान मां हेरोइन जी चर्स हथ कई वई आहे। जेल इंतजामिया 3 कैदियुनि समेत 4 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करे वरितो आहे। लाड़काणे मां अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया, जिते सेंट्रल जेल जे ॿिनि कैदियुनि जे सामान मां हेरोइन ऐं चर्स हथ कयो वियो आहे। जेल इंतजामिया 3 कैदियुनि समेत 4 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कराए वरितो आहे। लाड़काणो सेंट्रल जेल जे ॿिनि कैदियुनि जे सामान मां हेरोइन ऐं चर्स हथ कयो वियो आहे। जेल इंतजामिया 3 कैदियुनि समेत 4 ॼणनि खिलाफ केस दाख़िल कराए वरितो आहे। लाड़काणो सेंट्रल जेल जे ॿिनि कैदियुनि जे सामान मां हेरोइन ऐं चर्स हथ कयो वियो। जेल इंतजामिया पारां 3 कैदियुनि समेत 4 ॼणनि खिलाफ केस दाख़िल करायो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कयूं था। अब्दुल कादिर गोपांग लाइन ते मौजूद आहे। जी अब्दुल कादिर, जेल इंतजामिया जो वधीक छा चवण आहे? जी, लाड़काणे सेंट्रल जेल में 2 कैदियुनि जे आयल सामान मां हीरोइन ऐं चर्स हथ जेल पुलिस 3 कैदियुनि समेत 4 ॼणनि मथां केस दाख़िल करे मामले जी जांच शुरू करे छॾी आहे। उन हवाले सां लाड़काणो सेंट्रल जेल सीनियर सुपरिटेंडेंट इशफाक अलवर जी ऑफिस मां जारी कयल पधराई में चयो वियो आहे त इरफान जमाली नाले हमराह कैदी वकार अली जमाले लाइ 2 बायो अमला शैम्पून जूं बोतलूं ऐं 12 पैकेट सुके खीर जा पैकेट रवानो कयो, पर उन वक़्तु कैदी सेकंड सिविल जज ऐं जुडिशियल मजिस्ट्रेट शदारकोट जी अदालत में पंहिंजे केस जी ॿुधणी जे सिलसिले में वियल हो, जंहिंजे वापसी ते संदसि साम्हूं आयल सामान जी तलाशी वरिती वई, जिथां शैम्पू जी 2 बोतलुनि मां 50 ग्राम चर्स जा 8 टुकड़ा ऐं नंढे खीर जे 3 पैकेटनि मां 60 ग्राम हीरोइन हथ कई वई। जांच दौरान कैदी वकार अली जमाली ॿुधायो त उहो सामान संदसि नाले ते कैदी अली मोहम्मद कलोड़े घुरायो आहे। बाद में अहिड़ो केस हद जे वलीद थाणे ते वकार जमाली ऐं मोहम्मद अली कलोड़े। अब्दुल कादिर, वॾी महिरबानी तफ़सील आहे। नाज़रीन, ही हुयूं इन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो धरती टीवी न्यूज़।